मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं औरत जॉब यानी नौकरी या मुलाज़िमत करे सघे थी या न? साईं इस्लाम जे अंदरि औरतुनि खे हुकुम मिलियो आहे त औरतूं सिर्फ़ु जेको आहे घर जूं ज़ीनत थियनि। इस्लाम जे अंदरि सिर्फ़ु इहो हुकुम आहे त औरतुनि खे घर ताईं महदूद कयो, उन्हनि खे पर्दो करायो, उन्हनि खे ॿुधायो त घर में औलाद जी तरबियत कयो, मुड़ुस जी ख़िदमत कयो, घर जे अंदरि पाबंदी सां नमाज़ पढ़ो ऐं हिजाब कयो। औरतुनि खे इस्लाम इहो हुकुम ॾिनो आहे। बाक़ी जेकी मुलाज़िमत या अहिड़ी तरह नौकिरी करणु काथे, इहो बिल्कुलु जेको आहे ग़लति अमल आहे। हे कराची आहे न, कराची हिते ॿुधो आहे त फैक्ट्रियुनि जे अंदरि धड़ाधड़ हज़ारनि जी तादाद में औरतूं मुस्लमान जूं कमु कंदियूं आहिनि, तमामु औरतूं मुस्लमान जूं। त हे बिल्कुलु ग़लति अमल आहे साईं, हे बिल्कुलु यार। छा कंदो, रुखी मानी खाओ, अधु गिरह जेको मानी जो मिलेव न पंहिंजी कमाई ते, त उहो अधु गिरह ॾींहं जो मानी में खाओ। औरतुनि खे ॿाहिरि वञी मुलाज़िमत न करायो। त औरतुनि खे ख़ुदा इस्लाम जे अंदरि इज़त ॾिनी आहे, तव्हां उनखे घर ताईं रखो बसि। इस्लाम पाबंदी करे त औरतुनि खे सिर्फ़ु घर ताईं महदूद। जेकॾहिं औरत घर खां ॿाहिरि निकिरंदी न त फितना आम थींदा, माशरो ज़्यादा ख़राबु थींदो। हा, कुझु शयुनि जी इजाज़त जेकी आहे औरत उहे कमु करे सघे थी। मसलन तौरु औरत डॉक्टराणी थी सघे थी, उहा बि डॉक्टराणी पर्दे जे एतबार सां थिए। ईअं न आहे त सभु जेको मुस्लमान पंहिंजो ॼण खे जेको डॉक्टराणी पढ़नि, न माशरे जे अंदरि जेकॾहिं किलत थी वञे न बिल्कुलु, त कोई जेकॾहिं मुस्लमान पंहिंजी ॼाणी खे डॉक्टराणी बणाए थो न, त ठीकु आहे, डॉक्टराणी बणाए। उन में छा आहे त जेकॾहिं अगरि डॉक्टराणियूं औरतूं न थींदियूं न, त औरतुनि जो चेकअप अहिड़ी तरह औरतुनि जे मर्ज़ केरु कंट्रोल कराईंदो? त इहा कुझु न कुझु थोरी घणी गुंजाइश आहे। अहिड़ो कमु उहा औरत करे जो उहो कमु अमूमन मर्द न करे सघे, उहो कमु मर्द न करे सघे। बाक़ी हे जेको मुलाज़िमत या घर जे अंदरि कमु या दुकाननि जे अंदरि कमु, मूंखे त हैरानगी लॻंदी आहे। जॾहिं कराची जे अंदरि तव्हां दुकाननि ते वञो न, त उते औरतूं हर दुकान ते बीठियूं आहिनि। कपिड़ो बि तव्हांखे औरतूं ॾींदियूं, तव्हांखे मोबाइलूं में जेको औरतूं ॾींदियूं। त हे जेको आहे न, मुस्लमान सम्झनि त औरतुनि खे अलाह ताला हिजाब जो हुकुम छॾे करे ॾिनो आहे। अलाह ताला इन करे हुकुम ॾिनो आहे त इहे अगरि औरतूं ॿाहिरि निकितियूं त पोइ ज़्यादा फितनो थींदो ऐं फ़साद थींदो। त औरतुनि खे साईं कंहिं क़िस्म जो को मुलाज़िमत, का नौकिरी बिल्कुलु बि न करायो।